अस्सलाम वालेकुम दोस्तों, जेकॾहिं तव्हां जायज़ कैश अकाउंट मां कर्ज़ो वठणु चाहियो था ऐं तव्हांखे उहो मिले नथो या तव्हांखे उन तरीक़े जी ख़बर न आहे त उहो कर्ज़ो कीअं वठिबो आहे, त असां तव्हांखे इन वीडियो में ॿुधाईंदासीं त उहो कीअं कर्ज़ो वठण जो सही तरीक़ो कहिड़ो आहे। त दोस्तनि खे गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। सभ खां पहिरीं तव्हां डायल पैड में वञी करे *786# मिलाईंदा। मिलाइण खां बाद में कुझु थोरो वेट कयूं था त जीअं ऑप्शन अचनि त तव्हांखे सम्झाए सघूं। हीअं कुझु ऑप्शन ईंदा, तव्हांखे चौथे नंबर ते लिखियलु आहे रेडी कैश वारे ऑप्शन खे तव्हां 4 नंबर हणी करे ओके कंदा। 4 नंबर हणूं था रेडी कैश। हाणे तव्हांखे 3 ऑप्शन ईंदा। पहिरीं ऑप्शन जो मक़सदु इहो आहे त तव्हां हिकु हणी करे तव्हां उहो कर्ज़ो वठो। ॿिए जो ऑप्शन आहे त तव्हां जेकॾहिं कर्ज़ो वरितो आहे त उहो तव्हांखे वापसि करिणो आहे। ऐं 3 नंबर में तव्हां ॾिसी सघंदव त तव्हांखे कर्ज़ो केतिरो मिली सघे थो। फ़िलहालु मां हितां लोन पहिरीं वठी चुको आहियां, जो मूंखे हिन ऑप्शन में फ़िलहालु अहिड़ो को बि ॾिसण में न ईंदो कुझु। त तव्हांखे करिणो ईअं आहे त पहिरें दफ़ो अगरि तव्हां वठणु चाहियो था त हिक खे हणी ओके कंदव त तव्हांजो मैसेज उन्हनि ॾे हलिया वेंदो त हीउ माण्हू कर्ज़ो वठणु चाहे थो। ईअं करण खां पोइ 2 या 3 ॾींहंनि खां बाद में तव्हां वरी साॻियो ई तरीक़ो इस्तेमालु कंदव। *786# हणी करे चौथे नंबर ते वञी रेडी कैश में वञी करे वरी हिकु मिलाईंदव त तव्हांखे इंशाअल्लाह कर्ज़े वारो ऑप्शन अची वेंदो। पोइ उन में कर्ज़ जा ऑप्शन हूंदा, जेतिरो बि तव्हां वठणु चाहियो उहो वठी सघो था।